सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ फरीदाबाद में नेशनल प्रेस क्लब जे सदर अहमद अली चांडियो, ऐवान सहाफ़त जे सदर मंठार ख़ासख़ैली, सहाफ़ी मुरीद चांडियो, हबीबुल्ला सोलंकी, सहाफ़ी नादिर चांडियो, फ़हद अली बरोही, ज़फ़र सोलंकी, ज़ाहिद चांडियो, जुड़िल चांडियो, सिकंदर अली बरोही, ख़ादिम डेरो जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सहाफ़ी अहमद अली चांडियो ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि सहाफ़ियुनि जो क़त्लेआम सरेआम थी रहियो आहे। सहाफ़ी तुफ़ैल रिंद खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। सिंध जे अंदरि राॼूनी तकरार में सहाफ़ियुनि खे निशानो बणाए क़त्ल कयो पियो वञे। हिननि अक़वाम मुतहिदा इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि IG सिंध खां मुतालबो कयो त सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हिकदमि गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। ॿी सूरत में कलमधड़ीनि जो एहतिजाज जारी रहंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त फरीदाबाद में सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंमें नेशनल प्रेस क्लब सदर अली अहमद चांडियो, ऐवान सहाफ़त जे सदर मंठार ख़ासख़ैली, मुरीद चांडियो, हबीबुल्ला सोलंकी, सिकंदर अली बरोही समेत मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि ऐं अॻवाननि शिरकत कई आहे। सहाफ़ियुनि जो क़त्लेआम बंदि कयो। सिंध में सहाफ़ियुनि जो क़त्लेआम बंदि कयो। दहशतगर्दी बंदि कयो। दहशतगर्दी बंदि कयो। किलेशनकोफ जी दहशतगर्दी बंदि कयो। तुफ़ैल रिंद जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। सहाफ़ी तुफ़ैल रिंद जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। क़त्लेआम कयो वञे थो। ज़ाती तकरार ॼाणाए सिंध जे सहाफ़ियुनि खे मारियो वञे थो। असीं सिंध जे अंदरि इहो सम्झूं था त धाड़ेल कल्चर अञा ताईं ज़ाहिर आहे, किलेशनकोफ जो कल्चर ज़ाहिर आहे ऐं उन्हनि जी अलामत ज़ाहिर आहे। असीं IG सिंध खां इहो मुतालबो था करियूं त घोटकी जे अंदरि सहाफ़ी अमीर बश्क बरोही क़त्ल थिए थो। घोटकी जे अंदरि नसरुल्लाह गडाणी क़त्ल थिए थो। घोटकी जे अंदरि तुफ़ैल रिंद सहाफ़ी क़त्ल थिए थो। त तव्हांजी पुलिस किथे आहे? तव्हांजो कानून किथे आहे? असीं इहो तव्हां खां पुछणु चाहियूं था त सहाफ़ियुनि खे मारण वारो सिलसिलो कॾहिं रुकजो बंदि थींदो? सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इंतिहाई अफ़सोस ऐं असांखे ॾुख वारी माना हिकु कंडीशन आहे त असांजा कलमधणी जेके मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहिनि ऐं हक़ सच लिखनि था, ग़रीब सां गॾु बीहनि था, उन्हनि खे जेको सो अकेलो करे मारियो थो वञे ऐं असांजूं जेके साफ़ तंज़ीमूं आहिनि उहे बिल्कुलु ख़ामोश आहिनि। उन्हनि जो को बि किरदारु ख़ासि नज़र कोन थो अचे। असां सरकार जे आला इख़्तियारनि खां अपील कंदासीं ऐं था कयूं त जेको सो शहीद सहाफ़ियुनि जा जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे फ़ौरन नोटिस वरितो वञे।